प्रेरितन जा कम अध्याय 9। कुरनेलियुस खे दर्शन मिलण। कैसरिया शहर में कुरनेलियुस नाले जो हिकु रोमी माण्हू हुयो जेको इटलीअ जे सेना दल जो हिकु सूबेदार हो। कुरनेलियुस ऐं संदसि जो परिवार भक्त माण्हू हुआ ऐं परमेश्वर जे भय में हलंदा हुआ। कुरनेलियुस लगातार परमेश्वर खां प्रार्थना कंदो हो ऐं ज़रूरतमंद यहूदियुनि खे उद्धार दिल सां दान ॾींदो हो। हिकु ॾींहुं मंझंदि जो लॻभॻि 3 बजे कुरनेलियुस हिकु दर्शन में साफ़ साफ़ इहो ॾिठईं कि परमेश्वर जो हिकु स्वर्गदूत संदसि वटि अची करे चई रहियो आहे, हे कुरनेलियुस। इन ते कुरनेलियुस ॾकी वियो ऐं उन स्वर्गदूत खे ध्यान सां ॾिठईं। पोइ उन स्वर्गदूत खे ईअं चयईं, छा आज्ञा आहे प्रभु? इन ते स्वर्गदूत संदसि खे चयईं, तुंहिंजी प्रार्थनाऊं ऐं तुंहिंजा दान जेके तूं ज़रूरतमंदनि खे ॾींदो आहीं उन खां परमेश्वर ख़ुशि आहे। सो हाणे तूं कुझु माण्हुनि खे याफा नगर ॾांहुं मोकिल ऐं उतां शमौन खे, जेको पतरस चवाइजंदो आहे, सॾु कराए। पतरस हिकु चमड़े जो कमु कंदड़ माण्हूअ जे घर रहियल अथई जंहिंजो नालो शमौन आहे ऐं उन जो घर समुंड जे किनारे ते अथई। पोइ जॾहिं उहो स्वर्गदूत कुरनेलियुस वटां हली वियो त इन खां पोइ कुरनेलियुस पंहिंजे घर जे 2 सेवकनि खे ऐं संदसि जे हिकु निजी भक्त सेवक खे, जेको हिकु सैनिक हो, सॾु कयईं ऐं इन्हनि खे इहे सभु ॻाल्हियूं ॿुधाए करे याफा नगर ॾांहुं मोकिलियईं। पतरस खे दर्शन मिलण। ॿिए ॾींहं ते मंझंदि जे वक़्तु इहे 2 ॼणा यात्रा कंदे कंदे याफा नगर जे वेझो पहुता। उन वक़्तु पतरस मथे छित ते प्रार्थना करण जे लाइ वियो। हुते पतरस खे ॾाढी बुख लॻी ऐं उहो कुझु खाइण पियो चाहे, पर जॾहिं अञा भोजन ठही पियो त उन बेसुध थी करे हिकु दर्शन ॾिठईं। उन आसमान खे खुलंदे ॾिठईं जितां हिकु वॾी चादर जहिड़ी काई शइ 4 कुंडुनि खां पकड़े करे कोई हेठि धरतीअ ते लाहे रहियो आहे। इन में हर क़िस्म जे 4 पेरनि वारा जानवर, धरतीअ ते रेंगण वारा जीव जंतु ऐं पखी बि हुया। पोइ पतरस खे इहा आवाज़ ॿुधण आई, हे पतरस, उथ, इन्हनि खे मारे करे खा। पर इहो ॿुधी पतरस ईअं चवण लॻो, न प्रभु, हरगिज़ न, छोकी मां कॾहिं बि उहा शइ न खाधी आहे जेका असांजे यहूदी व्यवस्था जे मुताबिक़ अशुद्ध ऐं मना कयल आहे। इन खां पोइ पतरस खे वरी उहा आवाज़ ॿुधण आई, जंहिं शइ खे परमेश्वर शुद्ध कयो आहे तूं उन खे अशुद्ध न चओ। पोइ 3 दफ़ा ईअं ई थियो ऐं इन खां पोइ उहा शइ जेका चादर वांगुरु पई लॻे ओॾीमहिल ई मथे आसमान में खणाइजी वई। पतरस अञा इन सोच वीचारनि में ई हो कि इन दर्शन जो मतिलबु छा थी सघंदो आहे त ओॾीमहिल ई उहे माण्हू जंहिंखे कुरनेलियुस मोकिलियो हुयो, शमौन, जेको चमड़े जो कमु कंदो हो, उन जे घर जे बारे में पुछा कंदे उन जे घर जे दरवाजे ते अची पहुता। उहे वॾे आवाज़ सां सॾु करे ईअं पुछण लॻा, शमौन, जेको पतरस चवाइजंदो आहे, उहो इन घर में ई रहियल आहे छा? पतरस त अञा बि उन दर्शन जे बारे में ई सोचे रहियो हो त पवित्र आत्मा संदसि खे चयईंसि, ॿुध, 3 ॼणा तोखे ॻोल्हे रहिया अथई। सो हाणे उथ ऐं हेठि लहो ऐं बिना कोई हिचकिचाहट जे उन्हनि सां गॾु वञ, छोकी उन्हनि खे मां ई मोकिलियो आहे। पतरस हेठि लथो ऐं उन्हनि खे चयईं, तव्हां जंहिंखे ॻोल्हे रहिया आहियो उहो मां ई आहियां। तव्हां जे हिते अचण जो छा कारण आहे? इन ते उन्हनि पतरस खे चयो, रोमी सूबेदार कुरनेलियुस, जेको हिकु भक्त ऐं परमेश्वर जे भय में हलण वारो माण्हू आहे ऐं जंहिंजी गवाही यहूदी माण्हुनि में ॾाढी सुठी आहे, उनखे हिकु पवित्र स्वर्गदूत चयईंसि कि तूं पतरस खे पंहिंजे घर घुराए करे संदसि खां परमेश्वर जो वचन ॿुध। सो पतरस उन्हनि माण्हुनि खे घर में अचण जो न्योतो ॾिनई ऐं उन्हनि जी महिमान नवाज़ी कई। कुरनेलियुस जे घर में पतरस। पोइ ॿिए ॾींहं ते पतरस उन्हनि सां गॾु वियो ऐं याफा नगर जा कुझु विश्वासी भाउर बि संदसि सां गॾु विया। पोइ सफ़र कंदे उहे ॿिए ॾींहं ते कैसरिया शहर में पहुता। उते कुरनेलियुस पंहिंजे मिट माइटनि ऐं क़रीबी दोस्तनि सां गॾु उन्हनि जो इंतज़ारु करे रहियो हो, छोकी कुरनेलियुस उन्हनि खे बि न्योतो ॾिनो हुई। जॾहिं पतरस कुरनेलियुस जे घर जे अंदरि दाख़िल पियो थिए त कुरनेलियुस अची उन सां मिलियो ऐं संदसि जे पेरनि ते किरी करे पंहिंजो सीस नवायईं। पर पतरस उन खे इहो चई करे उथारियईंसि, उथ, इहो सभु न कर, छोकी मां बि माण्हू ई आहियां। पोइ पतरस कुरनेलियुस सां ॻाल्हाईंदे ॻाल्हाईंदे घर जे अंदरि वियो ऐं जॾहिं उते उन ॾाढनि ई माण्हुनि खे इकठो ॾिठईं त उहो उन्हनि खे ईअं चवण लॻो, तव्हांखे इहो ख़बर आहे कि हिकु यहूदीअ जे लाइ उन्हनि जी व्यवस्था जे मुताबिक़ इहो जाइज़ कोन्हे
कि उहो के गैर यहूदियुनि सां मिले जुले या उन्हनि जे घर वञे, पर परमेश्वर हिकु दर्शन जे द्वारा मुंहिंजे मथां इहो प्रगट कयो अथई कि मां कंहिं बि माण्हूअ खे अपवित्र या अशुद्ध न चवां। इन करे ई जॾहिं तव्हां मूंखे सॾु करायव त बिना कंहिं ऐतराज़ जे मां हिते हलियो आयुमि। हाणे ॿुधायो कि तव्हां मूंखे छो घुरायो अथव? इन ते कुरनेलियुस जवाबु ॾिनईंसि, 4 ॾींहं अॻु इन ई वक़्तु मंझंदि जे 3 बजे मां पंहिंजे घर में प्रार्थना करे रहियो हुउमि त ओॾीमहिल ई चमकीला कपिड़ा पातल हिकु माण्हू मुंहिंजे साम्हूं अची बीठो ऐं मूंखे ईअं चवणु लॻो, हे कुरनेलियुस, तुंहिंजी प्रार्थनाउनि खे परमेश्वर ॿुधो अथई ऐं तुंहिंजा दान जेके तूं ज़रूरतमंदनि खे ॾींदो आहीं, परमेश्वर उन खां ख़ुशि आहे। सो हाणे तूं कंहिंखे याफा नगर ॾांहुं मोकिल ऐं उतां शमोन खे, जेको पतरस चवाइजंदो आहे, सॾु कराए। उहो शमोन नाले जे हिकु माण्हूअ जे घर रहियल अथई जेको चमड़े जो कमु कंदो आहे। उन जो घर समुंड जे किनारे ते अथई। इन करे मां जल्दी ई तोखे सॾु करायो ऐं मां तुंहिंजो धन्यवाद थो कयां हिते अचण जे लाइ। हाणे असां सभु हिते परमेश्वर जी मौजूदगीअ में इन करे इकट्ठा थिया आहियूं ताकी जेके ॻाल्हियूं तोखे परमेश्वर असांखे ॿुधाइण जे लाइ चयूं अथई उनखे ॿुधूं। पतरस जो उपदेश। पोइ पतरस ईअं चवणु लॻो, हाणे मूंखे इहा पक थी वई आहे कि इहा ॻाल्हि बिल्कुलु सही आहे कि परमेश्वर कंहिंजो बि पक्षपात न कंदो आहे, बल्कि उहो उन हर हिकु माण्हूअ खे, चाहे उहो कहिड़ी बि जातीअ जो हुजे, स्वीकार करे थो जेको हुन जे भय में हले थो ऐं उहे कम थो करे जेके हुन जी नज़र में सही आहिनि। तव्हांखे इन संदेश जे बारे में ख़बर आहे कि जेको परमेश्वर असां इज़राइलियुनि ॾांहुं मोकिलियईं कि शांतीअ जी ख़ुशख़बरी जी घोषणा यीशु मसीह जे द्वारा ई कई वई। उहो ई सभिनीनि जो प्रभु आहे। तव्हांखे त उन्हनि ॻाल्हियुनि जे बारे में ख़बर आहे जेके सॼे यहूदियुनि जे क्षेत्रनि में घटिजियूं। इन्हनि ॻाल्हियुनि जी शुरूआति गलील जे क्षेत्रनि में उन वक़्त खां थी जॾहिं यूहन्ना माण्हुनि खे बपतिस्मा वठण जो प्रचार कयईं। परमेश्वर कीअं यीशु नाज़रीअ खे पवित्र आत्मा जे द्वारा मुक़ररु कयईंसि ऐं सामर्थ ॾिनईंसि। यीशु हर हंधि भलाईअ जा कम कंदो रहियो ऐं उन्हनि माण्हुनि खे जेके शैतान जे वस में हुआ आज़ादु कंदो रहियो, छोके परमेश्वर यीशुअ सां गॾु हुयो। असां उन सभिनीनि कमनि जा गवाह आहियूं जेके यीशुअ यहूदियुनि जे क्षेत्रनि ऐं यरूशलेम शहर में कया। इन ई यीशुअ खे माण्हुनि क्रूस ते चढ़ाए मारे छॾियऊं, पर परमेश्वर हुन खे 3 ॾींहं ते मौत मां जीवित करे छॾियईं ऐं हुन खे माण्हुनि जे साम्हूं प्रगट बि कयईं, पर सभिनीनि माण्हुनि ते न, ख़ाली उन्हनि गवाहुनि ते जेके परमेश्वर जे द्वारा चूंडिया विया आहिनि, मतिलबु असांजे मथां। जीअं यीशुअ जे मौत मां जी उथण खां पोइ संदसि सां गॾु खाधो पीतो, हुन ई असांखे इहा आज्ञा ॾिनई कि असां माण्हुनि खे ख़ुशख़बरीअ जो प्रचार कयूं ऐं गवाही ॾियूं कि यीशु उहो ई आहे जंहिंखे परमेश्वर जिंदनि ऐं मुअलनि ॿिन्हिनि जो न्याय करण वारो मुक़ररु कयो अथई। यीशुअ जे बारे में ई सभिनीनि भविष्य वक्ताउनि गवाही ॾिनी आहे कि जेको बि यीशुअ ते विश्वास कंदो त उनखे संदसि जे नाले जे द्वारा पापनि मां माफ़ी मिलंदी। गैर यहूदिन पवित्र आत्मा खे पातो। पतरस अञा इहे ॻाल्हियूं करे ई पियो त पवित्र आत्मा उन्हनि सभिनीनि जे मथां लथो जेके वचन ॿुधी रहिया हुआ। यीशुअ ते विश्वास रखंदड़ यहूदी जेके याफा नगर मां पतरस सां गॾु आया हुआ, जॾहिं उन्हनि इहो ॾिठो कि परमेश्वर पवित्र आत्मा जो वरदान गैर यहूदिन खे बि ॾिनो अथई त उहे ताजुब करण लॻा, छोके उन्हनि गैर यहूदिन खे जंहिंजे मथां पवित्र आत्मा लथो अलॻि अलॻि भाषाउनि में ॻाल्हाईंदे ऐं परमेश्वर जी सारा कंदे ॿुधऊं। इन ते पतरस चयईं, इन्हनि खे असां वांगुरु ई पवित्र आत्मा जो वरदान मिलियो आहे त हाणे इन्हनि खे बपतिस्मा वठण खां केरु रोके सघंदो आहे। पोइ पतरस इहो हुकुम ॾिनो कि इन्हनि खे यीशु मसीह जे नाले सां बपतिस्मा ॾिनो वञे। इन खां पोइ उन्हनि गैर यहूदिन पतरस खां इहा विनती कई कि उहो कुझु ॾींहंनि ताईं संदनि सां गॾु रहे।